जामशोरो मां अवां खे ख़बर ॾींदासीं जिते शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी माली बहरान जो शिकार आहे ऐं यूनिवर्सिटी में 3 महीननि खां मुलाज़िमनि खे पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि। मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया HEC यूनिवर्सिटी गैर कानूनी करार ॾेई फंड्स रोके छॾिया आहिनि। मुज़ाहिरनि पारां चयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया जामशोरो मां शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी माली बहरान जो शिकार आहे। 3 महीननि खां पघारूं न मिलण सबबि मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी जा मुलाज़िम एहतजाज करे रहिया आहिनि। खेनि 3 महीननि खां पघारूं न मिली रहियूं आहिनि, जंहिं सबबि मुलाज़िमनि पारां एहतजाज कयो पियो वञे। शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी माली बहरान जो शिकार आहे ऐं मुलाज़िमनि खे 3 महीननि खां पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि। यूनिवर्सिटी गैर कानूनी करार ॾेई फंड्स रोकिया विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध हुकूमत फंड्स जारी कंदे त पघारूं बि ॾिनियूं वेंदियूं। 3 महीननि खां पघारूं न मिलण सबबि मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयो पिया सिंध हुकूमत फंड जारी कंदी त पघारूं ॾींदासीं। VC पारां चयो वियो आहे। जामशोरो मां ख़बर ॾियूं पिया शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी माली बहरान जो शिकार आहे। यूनिवर्सिटी गैर कानूनी करार ॾेई फंड्स रोके छॾिया आहिनि, जॾहिं त मुज़ाहिरीन पारां चयो वियो आहे त फौरी तौर ते पघारूं ॾिनियूं वञनि। 3 महीननि खां पघारूं न मिलण सबबि मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अज़ीम बारीजो। जी अज़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा बिल्कुल जामशोर में शहीद अल्लाह बख्श सुमरो आर्ट डिजाइन एंड हेरिटेज यूनिवर्सिटी जो माली बहरान जो शिकार थी है। यूनिवर्सिटी इंतजामिया 150 खां मथे मुलाज़िमनि जूं 3 महीननि खां पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। मुलाज़िम जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहीद अल्लाह बख्श यूनिवर्सिटी जेके आहे उन्हनि जी बजट खां वधीक भर्तियूं करण खां पोइ हिन वक़्तु यूनिवर्सिटी माली खसारे जो शिकार आहे। गुज़िरियल 3 महीननि खां मुलाज़िमनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि, जंहिंजे करे मुलाज़िमनि जे घर में फाका कशूं कटण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते एहतियात कंदड़ मुलाज़िम अॻुवान जेको आहे लाला मीर अफसर खान ऐं अब्बास अली कुरैशीअ ॿुधायो त यूनिवर्सिटीअ में बजट घटि हुजण सां गॾु वधीक भर्तियूं कयूं, जंहिंजे करे यूनिवर्सिटी इंतज़ामिया वटि हाणे त पघारूं ॾियण लाइ पैसा न आहिनि, जंहिंजे करे 3 महीननि खां जेके आहिनि मुलाज़िमनि जूं पघारूं न मिली सघियूं आहिनि, जंहिंजे करे मुलाज़िम जेको आहे सरापा एहतजाज आहिनि। मगर यूनिवर्सिटी इंतज़ामिया वजह जा वाइस चांसलर हिन वक़्त ताईं मुलाज़िमनि सां कंहिं बि ॻाल्हियूं न कयूं, जंहिंजे करे मुलाज़िम सरापा एहतजाज। हिननि चयो त अगरि मुलाज़िमनि जूं पघारूं जारी न कयूं वेंदियूं त वाइस चांसलर ऑफिस ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणंदो। होॾां राब्तो करण ते शहीद अल्लाह बख्श यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर भाई खान शहर ॿुधायो त हायर एजुकेशन कमीशन वारनि चयो त तव्हांजी यूनिवर्सिटी जेकी आहे असांखां मंज़ूरी न वरिती आहे, जंहिंजे करे तव्हांजा फंड रोकिया आहिनि। बाक़ी हिन वक़्तु जेको आहे सिंध हुकूमत खे असां लेटर लिखी ॾिनो आहे। सिंध हुकूमत जेके आहिनि असांजी बजट जेकी आहे उहा मंज़ूर करे नथी आहे। जल्द जेको आहे यूनिवर्सिटी जो मुलाज़िमनि जूं पघारूं ॾिनियूं वेंदियूं। जेकी आहे शहीद अल्लाह बख्श यूनिवर्सिटी में माली खसारे सबबि 3 महीननि खां पघारूं न मिली सघियूं आहिनि, जंहिंजे करे मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। जी अज़ीम बारीजो, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।